हैदराबाद में कासमाबाद वासी जो घर में स्मार करण ते HDA इंतजामिया खिलाफ एहतजाज किया वियो। कासमाबाद के इलाइक़े शफ़ी मोहम्मद मलिक तरफ़ां शीदी ॻोठ वारे इलाइक़े में घर में स्मार करण ते HDA इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। एहतजाज कंदड़ शफ़ी मोहम्मद मलिक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PP खे वोट न ॾियण तां इंतकामी कार्रवाई कंदे ॿियो भेरो हिन जो घर ॾाथो वियो आहे। हुन चयो त हिन वक़्तु मिसमार कयल घर जा काग़ज़ बि मौजूदु आहिनि। बास शख़्स खे घिटी जी सहूलियत ॾियण लाइ हुन जो घर ॾाथो वियो आहे। हुन चयो त घर जे पोयां एनक्रोचमेंट ते केतिरा ई घर तामीर थियल आहिनि, पर उन्हनि खे केरु बि चवण वारो न आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त हुन जो घर ॾाहे पट कंदड़ HDA कामूरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। सही शफ़ी मोहम्मद मलिक फेज़ 2 कासमाबाद कच्ची आबादी। ये हिते मुझो घर है, बंगलो हो 150 गज ते। हाई कोर्ट जो डिसीजन हो पूरे कासमाबाद में जो कब्जा ख़त्म करायो, पर मुझो चालान पियाल हो, सिंध गवर्नमेंट चालान ॾिनो हुयो ऐं उन लेटर मूंखे ॾिनो आहे। उन लेटर तहत मां पंहिंजो बंगलो ठारायो। उनजो ग़लति जवाबु ॼाणाए करे हिकु शरपसंद जे चवण ते सिर्फ़ु अची 2019 में मुंहिंजो बंगलो ठातो। हालांकि सभु कब्ज़ो आहे, कुझु बि कंहिं वटि का काग़ज़ात कोन, सभु एनक्रोचमेंट आहे। उनखे कोन था हटाइनि, हाई कोर्ट जे हुकुम खे उन ते जेको आहे अमल कोन था कनि। सिर्फ़ु ज़ाती दुश्मनी करे मुंहिंजो अची बार बार ड्राइनि था। हिकु तरफ़ मुंहिंजो ड्राई था पिया आहिनि, ॿिए तरफ़ इनक्रोचमेंट हेॾो ॾिसो पुठिएं पासे हे रेवेन्यू जो वारा वरी इनक्रोचमेंट कनि था। हिन वटि के बि काग़ज़ात कोन्हनि के। उन खां अलावा हीअ साम्हूं जेके बंगला बीठा आहिनि इहे HDA जे प्लाटनि ते बीठा आहिनि, उन्हनि खे कोन था कनि। जेकॾहिं इनक्रोचमेंट हटाइणी आहे सभ खां पहिरियां HDA जे प्लाटनि ते जेके शयूं आहिनि उहे त तव्हां हटायो। मास्टर प्लान खणी अचो, मास्टर प्लान ते उहो तव्हां माप कयो त हीअ सभु बंगला उन में अंदरि अचनि था। उहे छो नथा कयो? उहे जेको आहे कॾहिं रिवाइज़ करनि था अहिड़ी रुश्वतूं वठी करे। मां गुज़ारिश थो कयां वज़ीर आज़म पाकिस्तान के, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के, हाई कोर्ट जेको आहे हैदराबाद सिंध के गुज़ारिश थो कयां, तमामु आला जेको आहे अमलदारनि खे गुज़ारिश थो कयां, तमामु मीडिया वारनि दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त ख़ुदा जे वास्ते मूंसां इंसाफ़ कयो। जेकॾहिं मुंहिंजी का शइ बचे थी, कानून त बचे थी त मूंखे ॾियो। जेकॾहिं कानून त नथी बचे, सफ़ जा रहनि था त रहण ॾियो। सफ़ जा रहनि था, मूंखे कोई इतराज़ कोन्हे को, भले तव्हां हटायो।